हिकु अफ्रीकन एंथ्रोपोलॉजिस्ट हुयो। हिकु दफ़े टूर ते अफ्रीका में वियो त उते हिकु ॻोठ में वियो। उते ॻोठ में ॾिठईं त एॾी गुरबत हुई, जेके नंढा ॿार हुया उन्हनि वटि कपिड़ा कोन हुया, जूता पाइण लाइ कोन हुया। उन छा कयो जो उन हिकु ॿारनि खे ख़ुशि करण लाइ मतिलबु रांदि सोची त रांदि खेॾूं। ॿारनि सभिनी खे गॾु कयईं ऐं हिकु टोकरी खयईं, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेवात, फल, सूफ़ मिक्स में विझी करे हिकु परे साम्हूं हिकु वण हुयो उनजे हेठां रखियईं। ॿारनि खे चयईं त हिकु लाइन ठाहीं, ॿारनि खे चयईं त हाणे जेको ॿार हितां भॼी करे उते पहुतो त उहे सभु फ्रूट उन जा। बाबा ॿारनि छा कयो, हैरत अंगेज़ इहा ॻाल्हि हुई त जॾहिं ॿार दौड़िया उहे त माना अकेलो थी न दौड़िया। उन्हनि छा कयो त मतिलबु सभिनी पंहिंजा ॿार हथ पकिड़े मज़बूती तां हिकु हंधि भॼा। त अंग्रेज़ ॾिठो त माना हैरत पइजी वई त माना छो माना ईअं। त उते उन ॿार खां पुछईं, पोइ उहे मतिलबु वण वटि पहुता, पोइ वरी सभिनी फल खणी सभिनी गॾिजी करे खाधा। त उते हिकु अफ्रीकन वर्ड आहे अबुंटू। उन ॿार खां पुछईं त माना ईअं छो कयो अव्हां, त हुननि चयो अबुंटू। अबुंटू जो मतिलबु आहे त अगरि मां आहियां त ही सभु आहिनि। त हुननि जी ॿधी ऐं ताक़त ॾिसी करे त हुनखे मतिलबु हैरत अंगेज़ी थी। ईअं ई मां चवणु चाहियां थो त असां सिंधी बि अगरि हिक ॿिए जा साथी ऐं हमदर्द थी हलंदासीं त असांखे को बि शिकस्त न ॾींदो।